दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू म्यूनिसिपल कमेटी जो ऑपरेटर अली अनवर पंवर, ज़मानुल्लाह पंवर, रफ़ीक सोलंकी, अब्दुल सलाम जमाली, शाहिद हुसैन शेख, मुनव्वर गुपांग ऐं ॿियनि म्यूनिसिपल कमेटी जे ऑफिसरनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी दादू प्रेस क्लब अॻियां 3 ॾींहं बेहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो अलामती बुख हड़ताल कंदे मीडिया अॻियां दाहियूं त सीएम म्यूनिसिपल कमेटी मुख्तियार राहपोटो ऐं अकाउंटेंट जावेद राहपोटो बिला जवाज़ गुज़िरियल 3 महीननि जो पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। हुन चयो त पघारूं थियण सबबि मां हुननि खां बार बार चवंदो रहियसि त मुंहिंजो पघारूं छो बंदि कयूं वयूं आहिनि। मां त ड्यूटी कंदड़ आहियां, मां ड्यूटी चोर न आहियां। मूं कहिड़ो ॾोहो कयो आहे? मूंखे केर बि क्लार्क या ऑफिसर ॿुधाए नथो। हुन चयो त म्यूनिसिपल कमेटी में जेके ड्यूटी चोर मुलाज़िम ऐं वीज़ा ते आहिनि उन्हनि जो पघारूं जारी आहिनि। हुन चयो त ऑफिसर मुलाज़िमनि मां चाहिनि इच्छा था त मुलाज़िम ड्यूटियूं न कनि ऐं रिश्वत ॾियनि। असां रिश्वत हिन फिरौननि खे छो ॾियूं? असां त पंहिंजे हक़ हिलाल जी रोज़ी पिया कयूं। हुन चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िले सदर पीर मुजीबुल हक़ खां मुतालबो था करियूं त 7 ॾींहं अंदरि पघारूं जारी न कयूं वयूं त पंहिंजनि बचनि समेत म्यूनिसिपल कमेटी जे ऑफिस पाण साड़ींदसि। ॿिए तरफ़ एहतजाज में छो वेठा आहियूं? म्यूनिसिपल कमेटी जे ऑफिसरनि जूं धमकियूं ऐं शोकास नोटिस जारी। म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िम जूं पघारूं बंदि करण जी हिमायत में एहतजाज कंदड़ 8 मुलाज़िमनि खे म्यूनिसिपल ऑफिसरनि शोकास नोटिस जारी ऐं म्यूनिसिपल तरफ़ां मुलाज़िमनि खे मिलियल मोटरसाइकिल वापसि करण जो बि नोटिस जारी करे छॾियो। म्यूनिसिपल कमेटी ऑफिसरनि तरफ़ां पंहिंजनि जाइज़ हक़न लाइ एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि खे शोकास नोटिस जा निकितल नोटिस हथ करे वरिता।